मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिंध जिता से दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के रहवासी अजय शेख पारां रिकॉर्ड कयल फहश वीडियो समेत ॿिया केतिरा इंकशाफ साम्हूं रखी छॾिया। अजय शेख मीडिया खे ॿुधायो त मूंखे मोरो जे साफ़ी अनीस कोराई ऐं संदसि भाउ अदील कोराई ज़बरदस्ती शराब प्यारे पिस्टल जे ज़ोर ते अहिड़ो कमु करायो, शराब पिण खणाए विकिरो करायो वियो आहे। मूं ते ज़ोर ॾिनो वेंदो हो त स्कूल पढ़ंदड़ शागिर्दयाणियुनि खे बि खणी अचु। मां ग़रीब मिस्किन आहियां, पहिरियां रिक्शो हलाईंदो हुयसि, हाणे पैटीस विकिरो कंदो आहियां। मुंहिंजो केर बि न आहे। मूंसां ज़्यादती करे वीडियो ठाहींदड़ गुरो खे कानून जे कटहरे में आणे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में मां पंहिंजो पाण खे मारींदुसि, जंहिंजो ज़िम्मेवार मज़कूरा माण्हू हूंदा। वधीक तफ़सीली रिपोर्ट ॾिसूं था सिंधी अल्ताफ़ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में। मुझो नालो अजय ज़ात शेख आहे। मुझे चवण जो मक़सदु इहो आहे, अनीस कोराई मज़ा कई आहे ज़ाती। मूंखे जॻह ते घुरायो, शराब उते घुरायो, उते मुंहिंजी वीडियो भरी अथनि उगाड़ियो ॿिन्हिनि भाइरनि। इन चवण जो मक़सदु इहो, मां हलाईंदो आहियां रश्के जी चवनि पिया छोकिरियूं जेके स्कूल जी तूं खणी ईंदो उहे तूं पहुचा। उन ब्लैक मनी में चकर में मां न आयुमि। उन खां पोइ हिननि ॿ टे मिनट माठो माना चुप थी विया। चुप थियण जो मक़सदु इहो त वरी मूंखे चयनि त मुंहिंजे भाउ सां गॾु तूं होम डिलीवरी कर। हल ठीकु आहे, उहा मूं कोन्ह करणु चाही। अनीस चयो अदील नाले सां होम डिलीवरी कर। मां न कई कंदे आयसि, हथ कढियमि त मुंहिंजो मथां हीउ मसइलो थी वियो। हाणे चवणु इहो आहे त हिन जो मसइलो हल थिए न, असां इंसाफ़ थिए। ग़रीब माण्हू मिस्किन पेडिसन खपाइण वारो माण्हू 500 700 800 तारीख़ कमाइण वारो सो बि चवे मूंखे ॾे। मां घर किथां हलायां, हिन खे ॾियां घर हलायां। सर्वा ख़ुदा जे घर मूंखे शराब प्यारे गोरियूं मूंखे नशे जी ॾेई मूंखे इहो कयो, ब्लैकमेल कयो ऐं इहा वीडियो मुंहिंजी वायरल करे छॾियनि सॼी।